नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे क़ंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त क़ंधकोट जी मशहूर स्कूल गवर्नमेंट महेराण हाई स्कूल जे ॿाहरियां म्यूनसपल कमेटी जी नाहेली सभु स्कूल ॿाहरियां गुज़िरियल कुझु सालनि खां गंदगी जो ढेर लॻल आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो क़ंधकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल बलोच। सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ंधकोट गवर्नमेंट महेराण स्कूल जे गली ते गंदगी जो ढेर लॻल ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा गुरू निंड सुतल आहिनि। सफ़ाई जे बदिरां अञा वधीक गंदगी नज़र अची रहियो आहे। क़ंधकोट हाणे गंधकोट में तब्दील थी वियो। हिननि वस वारनि खे अपील कयो त नोटिस वठी अहिड़नि राशि करप्ट टीम मखसूस जतोई खे हटायो वञे ऐं टीम मखसूस जतोई खिलाफ़ कानूनी कार्रवाई कयो वञे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।